नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा आहियूं त भारत में 17वीं लोकसभा यानी हेठिएं ऐवाननि जी नई सर जोड़जक ईंदड़ कुझु ॾींहंनि में थींदड़ हिन वक़्त ताईं जे नतीजनि मूजिबि हिकु भेरो ॿीहर भारतीय जनता पार्टी BJP हुकूमत बणाइण में कामयाब थी वई। भारत में लोकसभा जे चूंडुनि जो आगाज़ गुज़िरियल महीने 11 अप्रैल ते थियो। चूंड में 70 मरहलनि में 6 हफ़्तनि ताईं जारी रहंदो ऐं आख़िरी मरहलो 19 ते थियो हो। वोटनि जी शुरूआती नतीजनि ऐं गैर हतमी नतीजनि जो ऐलान 23 मई ते कयो वियो हो, जंहिं जे तहत BJP हिकु भेरो ॿीहर अक्सरियत हासिल करण में कामयाब थी वई है। नतीजनि चूंडनि जे हतमी ऐलान कुझु ॾींहंनि में कयो वेंदो। भारत जो नयो वज़ीर आज़म 1 जून खां पोइ हलफ़ खणंदो। हिन ताईं जे गैर हतमी नतीजनि मूजिबि जिते BJP खे अक्सरियत हासिल आहे, उते हिन जी पार्टी जे टिकट तां विढ़ंदड़ शोज़ अदाकार बि हिन वक़्त ताईं नतीजनि मूजिबि अॻिते आहिनि। हिन लोकसभा चूंड में 1 दर्जन जे लॻभॻि अदाकारनि ऐं ॿिनि शख़्सियतुनि हिसो वरितो, जंहिंमें BJP जे टिकट तां चूंड विढ़ंदड़ घणियूं ई शख़्सियतूं कामयाब थी वयूं आहिनि। हिन वक़्त ताईं जे नतीजनि मूजिबि BJP जे टिकट तां चूंड विढ़ंदड़ अदाकार सनी देओल, स्मृति ईरानी, बंगाली अदाकार देव विलन, रवि किशन, गुलूकार बाबन सुप्रीम ऐं हंसराज पंहिंजे हलफ़ां अॻिते आहिनि। ॿिए पासे कांग्रेस जे टिकट ते मुंबई में चूंड विढ़ंदड़ माज़ी जी छमा छमा गर्ल उर्मिला माटकोंदड़ समेत ॿिनि अदाकारनि खे शिकस्त खे मुंहुं ॾियणो पियो आहे ऐं हू पंहिंजे हेरियुनि खां पोइते आहिनि। सभ खां दिलचस्प मुक़ाबिलो TV अदाकार ऐं वफ़ाक़ी वज़ीर स्मृति ईरानी ऐं कांग्रेस जे सदर राहुल गांधी जे विच में रियासती उत्तर प्रदेश जे ठीक अमेठी में थियो, जिते शुरूआती तौर ते कांग्रेस सदर अॻिते रहियो, पर बाद में स्मृति ईरानी खटे वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।